रमज़ान में शैतान बधल आए तो मानू गुनाह छो था करें। यो अक्सर रमज़ान के महीने में सवाल थींदो आ। त असां हदीस पाक में ॿुधो आहे रमज़ानुल मुबारक के महीने में शैतान के कैद कयो वेंदो आ, पोइ मानू गुनाह छो था करें। ॾिसो शैतान जी जेकी 11 महीननि जी मेहनत आ न, इहो उन मेहनत जो नतीजो हूंदो आहे। जंहिं इंसान जे मथों शैतान जी शदीद मेहनत थियल आ, शैतान जंहिं शख्स के गुनाह जो आदि बनाए छॾियो आहे, कंहिं बि गुनाह जो, कंहिंखे जुआ जो आदि, कंहिंखे कूड़ जो आदि, कंहिंखे ग़ीबत जो आदि, त उहा जेकी आदत आहे न उहा जल्दी ख़त्म न थींदी आहे। उहा हिकिड़े महीने सां 11 महीननि जी आदत कीअं ख़त्म थींदी। त कुछ माण्हू जंहिं मथों शैतान जी ज़्यादा मेहनत थियल आहे, उहे रमज़ान में भी गुनाह कंदा। बाक़ी इहो फ़र्क़ु पवंदो आहे त जॾहिं शैतान कैद कयो वेंदो आहे, जीअं आम ॾिहाड़नि में माण्हू ज़्यादा गुनाह कसरत सां कंदा आहिनि, हिन महीने में ओतिरी शिद्दत सां गुनाह न कंदा आहिनि। एतिरी गुनाहनि में शिद्दत न हूंदी आहे। माण्हू कुछ न कुछ हया कंदा आहिनि, कुछ न कुछ गुनाहनि को महफ़ूज़ रहंदा आहिनि। जेके हमेशह आदि हूंदा आहिनि जंहिं शइ जा, उहे पोइ रमज़ान में भी गुनाह कंदा आहिनि। इन जो मक़सदु इहो न आहे त शैतान खुलियल आहे, शैतान ॿधल आहे, शैतान जी मेहनत इन जे अंदरि दाख़िल आहे। उन मेहनत जे सबब जे करे इहो गुनाह थो करे।